ॾाढी कोशिश क्यों हेॾ वारे मुल्हनि खे होॾ वारे मुल्हनि खे वठी आया ॾाढियूं यासीनियूं पढ़ियूं पर जीअं पढ़ंदे तीअं अज़ाब वधेसि जिए सकरात वजे जो साह न पियो निकरेसि सकरात में पयो आ मुडे ख्याल कयो मुडे सकरात में पयो आ अबा साईं जो गुलाम हो बैयत हो कलबते आंगुर लगल ही पर कह चक्कर में अचे हो खुदा बचाए शैतान जालिमा नबी जे प्यार कणवारो उन जे औलाद के कह कंबर वारे चयो त ता जे पी जो साह ओस ताई न निकरंदो जेस ताई कंबर वारे साईं के वठी रही दो न इन सुभान अल्लाह सा मुखे ता भली उन जी औलाद का पूछो जे फ्री वजन त पाण जण डबल कुरान मथे ते रखजो न जिंदा हुंदा बुधो हुनन पाण में सलाह कई त असा सजो घर फ्री विया हूं साईं की ईंदो असा त फ्री विया हूं वो चयो त न ता वञो हे सैयद आ दर तो पंहिंजे के खाली न छॾींदो आ पोइ जेॾी महिल दरगाह शरीफ ते आया अब मूरे ख्याल क्यों अदा 2 मिनट छॾ फ़कीर नाराज़ न थजो ता हिनन के न छजो हिकड़ो भी खलीफ़ो मुते कावड़ जी जो अञा परचो ना है थोरो छॾ 2 मिनट छॾ वे गुफ्तगी जे विच में रुकनो कन भी गुनाह अथव हेॾे ख्याल के होॾे हाणे जेॾीमहिल मुंहिंजे मुर्शिद करीम कंबर वारे साईं दे उन जा औलाद आई त साईं मोहम्मद अयूब के सकरात थिया काफ़ी ॾींहं गुज़री विया आहिनि साह नथो निकिरे मेहरबानी कयो साईं असां पढ़ाई ॾाढी कई आहे मेहरबानी कयो ओ पिंड क्रिकेट ग्राउंड में अचण वारा मुंहिंजे मुर्शिद इहे न फरमायो त मूंखे छॾे वियो आहे मां न हलंदुमि पाण फरमाए त हलो त मां हलां थो हथ मथे खणी सुभाणे अल्लाह चओ उन टेम में उस्ताद उलमा से मुफ्ती नबी मशकोर आई नव्वर अल्लाह मरकदहू को जो उस्ताद हो वो पढ़ाईंदो हो दरगाह शरीफ ते वो पढ़ाईंदो उस्ताद साईं मूंसां ॻाल्हि कई त बाबा साईं जॾहिं महिल गाड़ी ते आया त मूंखे मदरसे में घुरायो मूंखे चओ गाड़ी में वेह उस्ताद साईं फरमाईंदा हा त मां गाड़ी में वेठो वॾा आलम रब्बानी हा गाड़ी में वेठुसि जॾहिं मोहम्मद अयूब जे मथा आया मथो जेॾी महिल आया गौर सां ॿुधो मथो जेॾी महिल आया उस्ताद मुफ्ती साहिब चवे त अखियूं बंदि हूं ॻाल्हाइण पंहिंजी जाइ थी आहे सकरात पई हलेसि मुंहिंजा मुर्शिद हादी मुंहिंजा आका मुंहिंजा मौला मुर्शिद ये मथो बि फरमाइसि मोहम्मद अयूब ये अखियूं पटई मुर्शिद करीम मथो आया फरमाइस मोहम्मद अयूब ये अखियों पटे मुझे हादी जो दीदार कयई मुझे मुर्शिद फरमाइस कलमो पढ़ कलमो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो पढ़ण सा दम परवासीस उस्ताद मुफ्ती अल्लाह नबी बशकोर आई रहमतुल्लाह अलैहि मुखे चवंदा हा त मौली साहब अब्बा साईं मुझे मां कोठी फरमाया त मुफ्ती हिन जे कल्ब ते मुंहिंजी आंगुर लगल ही हे मुंहिंजी बैयत वारो हो हे छॾे वियो मां न छॾियो बस फकीरो असा के लजपाल वाला हुआ ॾिनो अंदाज लगा पर मैं तो हे छॾे वियो असा हथ मथे खणजो असा न छॾियोसीं ऐसे ए छॾण वारो दर ई न थव ए छॾण वारो दर ई न थव तव्हां हेॾे हेॾे भली डुकू खाओ पीर जी कल्ब ते आंगुर लगल छी पीर जो बैयत छलाही परेशान रखी इंशाअल्लाह ये जात सजण वारी न थव ए छडण वारी जात ना है दोस्तों जेको दर छडे वने मुदे गौर कयो जेको दर छडे वने ए वने भी बे पासे हलियो तभी मुर्शिद न छडेस जेको दर ते पियो आ न गलायो जेको दर ते मुर्शिद जे पियो आ
उनके किए छड़ींदो छो इमामत इनके घर की है, शुजाअत इनके घर की है, शहादत इनके घर की है, गुनहगारों न घबराओ अदालत इनके घर की है, अरे बुरों को बख्शवा लेना ये आदत इनके घर की है। सब इन घराने जिया, इन घराने जे दामन में चुंबड़ी वठो। मुझो तो ईमान चवे जो फतवा दे तो मां फतवा को डजंदो ही कोना गलाए छो न 12 महीना फतवाऊं हलियूं त बि ॾिनू सी कोन फतवान को मां डिजाई कोन सब हजम करेगा जी अबा यही अबा हजम करेगा से सब हाणे हाणे त नंढा बचा आहिनि वॾा गुरु विया फतवान वारा उहे बि हजम करिया से त मुंहिंजो ईमान तो चवे त अॼु बि रोज़े मां कंबर वारो साईं ॾिसंदो हूंदो त क्रिकेट में कहिड़ा मुंहिंजा गुलाम आया आवाज रे आवाज मुझो ईमान तो चवे जेको फतवा दे मां पण मुहरी तो मस्ता ॾिजो न ऐं इहा बि ॻाल्हि ॾिसंदो हूंदो त मुंहिंजे बचन सां कंहिंजो लाॻापो आहे कहिड़े मुंहिंजे मुर्शिद जे मुंहिंजे बचन जे दामन में चुंबड़िया पिया आहिनि दुआ कयो अल्लाह जी ज़ात पाक महबूब जे सदके महबूब मुर्शिद कंहिंजे बचन जी गुलामी दाइमी नसीब फरमाए हथ मथे खणी आमीन चओ हथ मथे खणी आमीन चओ ऐं इन दर जी हमेशा दाइमी बस इन